GD अॻवान डॉक्टर सफदर अब्बासी ऐं मौसम अब्बासी तरफ़ां फे लीग में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु पीरकोट में पीर पगारे सां मुलाक़ात करे पार्टी में शामिल थियण जो ऐलान कंदा। अब्बासी ख़ानदान जे वेझनि ज़रियनि अहिड़े फ़ैसिले जी तस्दीक़ करे छॾी आहे। अवां खे ख़बर ॾियनि पिया GD अॻवान डॉक्टर सफदर अब्बासी ऐं मौसम अब्बासी तरफ़ां फे लीग में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु पीरकोट में पीर पगारे सां मुलाक़ात करे पार्टी में शामिल थियण जो ऐलान कंदा। अब्बासी ख़ानदान जे वेझनि ज़रियनि अहिड़े फ़ैसिले जी तस्दीक़ करे छॾी आहे। GD अॻवान डॉक्टर सफदर अब्बासी ऐं मौसम अब्बासी तरफ़ां फे लीग में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अॼु पीरकोट में पीर पगारे सां मुलाक़ात करे पार्टी में शामिल थियण जो ऐलान कंदा। अब्बासी ख़ानदान जे वेझनि ज़रियनि अहिड़े फ़ैसिले जी तस्दीक़ करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं ब्यूरो चीफ हैदराबाद ज़फ़र लाड़काणी मां ज़फ़र अबड़ो खां। जी ज़फ़र अबड़ो आगाह कजो। जी बिल्कुलु लाड़काणी जी कदावर सियासी शख़्सियत जीअं DD सां लॻायल अॻूणो MPA मौज़म अली अब्बासी अॻूणे समेत डॉक्टर सफदर अली अब्बासी पंहिंजे ख़ानदान समेत फंक्शनल लीग में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो आहे। ऐं बाज़ाब्ता तौर ते अॼु जेको आहे हू सिंधरी में पीर पगारे सां मुलाक़ात करण खां पोइ फंक्शनल लीग में शामिल थियण जो ऐलान कंदा। इन हवाले सां जेको आहे अब्बासी ख़ानदान जे ज़रिए हिनजी तस्दीक़ कई। हुननि इहो ॿुधायो त मौज़म अली अब्बासी साहब ऐं डॉक्टर सफदर अली अब्बासी ॿिया जेके अब्बासी ख़ानदान जा माण्हू आहिनि उहे सभु जेके आहिनि फंक्शनल लीग में शामिल थियण वञनि पिया। ऐं हिन हवाले सां हुननि जो जेको आहे फ़ैसिलो करे छॾियो आहे। अॻु में जेको आहे हीउ ख़ानदान अब्बासी ख़ानदान जेको आहे पीपल्स पार्टी सां लाॻापियल हो, जंहिंखां पोइ इख़्तिलाफ़नि खां पोइ उहो जेको आहे अलॻि थिया। ईअं सीटी मुखालिफ़ सियासत लाड़काणे जे अंदरि या सिंध जे अंदरि हुननि शुरू कई ऐं पोइ वरी GD में शामिल थिया। हींअर फंक्शनल लीग में शामिल थियण जो फ़ैसिलो कयो आहे। इहो ॿुधायो त तक़रीबन 3:30 वॻे दौरान सिंगरी हाउस में पाकिस्तान सां गॾु मुलाक़ात करण खां पोइ बाज़ाब्ता तौर ते ऐलान कंदा फंक्शनल लीग में शामिल थियण जो। महिरबानी अवां जी ज़फ़र अबड़ो आगाह करण लाइ।